नाज़रीन, सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले खैरपुर पारां अॼु शहीद इल्ताफ़ जिस्काणी जे कातिल गिरफ़्तार करण लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। प्रेस क्लब राणीपुर आॾो बि उन्हनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त खेनि उन्हनि खां पुछूं त हुननि जो खेनि छा चवणु आहे। शहीद सिंध इल्ताफ़ जिस्काणी जे कातिलनि खे शहीद सिंध इल्ताफ़ जिस्काणी जे कातिलनि खे FIR कराई वई आहे। उन खां पोइ भी हुकूमत हिन महिल ताईं को भी जवाबदार गिरफ़्तार न करे सघी आहे। असीं सम्झूं था त ही हिकु वॾी गहरी साज़िश आहे जेका सिंध जे माण्हुनि खे हीसाइण लाइ, दॿाइण लाइ, डॉक्टर कादिर मक्सी खे प्रेशराइज़ कराइण लाइ ही शहीद सिंध इल्ताफ़ जिस्काणी खे शहीद कयो आहे, जीअं STP पंहिंजे क़ौमी हक़नि तां हथु खणी वञे। जिस्काणीअ जे कातिलनि खे गिरफ़्तार करण लाइ कयो वियो आहे ऐं असीं शहीद इल्ताफ़ जिस्काणीअ जे क़त्ल जो जी साज़िश सम्झूं था त हीअ असांखे सिंध जे हक़नि तां दस्तबरदार करण जे लाइ असांजो वाइस चेयरमैन जेको आहे शहीद कयो आहे त जीअं हीअ तहरीकूं रुकिजी वञनि। ऐं अॼोको ही एहतिजाज घुर थो करे त शहीद इल्ताफ़ जे कातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्तु सज़ा ॾिनी वञे। जेकॾहिं हिन खे कातिलनि खे गिरफ़्तार न कयो वियो त असांजो एहतिजाज अञा बि अॻु भरो हूंदो। जेसिताईं कातिल न गिरफ़्तार थींदा तेसिताईं असांजो एहतिजाज जारी सारी रहंदो। सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले खैरपुर पारां अॼु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शहीद इल्ताफ़ जिस्काणी कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ उन्हनि शाही बाज़ार खां रैली कढी जेका प्रेस क्लब राणीपुर पहुती। उन्हनि जो चवणु आहे त शहीद या कातिल फ़ौरन गिरफ़्तार कया वञनि, न त असां सॼी सिंध अंदरि एहतिजाजी मुज़ाहिरा कंदासीं। कैमरामैन अरसलान मेमन सां गॾु रज़ा राजपूत, टाइम न्यूज़ राणीपुर।